निंड कंदे वक़्तु दिमाग़ में हलंदड़ तस्वीरूं, मंज़र या कहाणियुनि खे ख़्वाब चयो वेंदो आहे। इंसान जॾहिं ख़्वाब ॾिसंदो आहे त संदसि दिमाग़ निंड जे आख़िरी मरहले REM में दाख़िल हूंदो आहे। ख़्वाब निंड खे कॾहिं दिलचस्प, कॾहिं हैरान कंदड़ त कॾहिं वरी पुरस्रार ऐं ख़ौफ़नाक बि बणाए छॾींदा आहिनि। पर छा अव्हां खे ख़बर आहे त ख़्वाबनि सां खोड़ दिलचस्प ऐं अजीब हक़ीक़तूं बि वाॻियल आहिनि। निंड करण वक़्तु अव्हां जो दिमाग़ ॾुखियाईनि खे हल करण ऐं सिखण जे अमल में मसरूफ़ हूंदो आहे। जेकॾहिं अव्हां को हुनुर सिखण या नई ॼाण जो मुशाहिदो करण में रुधल आहियो त अव्हां खे घुर्जे त सुठे नमूने निंड कयो। सुठी निंड सां अव्हां खे सिख्या में मदद मिलंदी। अमेरिकी नेशनल लाइब्रेरी ऑफ मीडियन ख़्वाबनि बाबति ॿुधाए थी त 12% माण्हू रुॻो ब्लैक एंड व्हाइट ख़्वाब ॾिसंदा आहिनि। इन अमल में उमिरि जो हिकु अहम किरदारु हूंदो आहे। 25 सालनि या उन खां घटि उमिरि वारनि माण्हुनि जो चवणु आहे त खेनि कॾहिं ब्लैक एंड व्हाइट ख़्वाब नज़र नथा अचनि, पर 55 सालनि ऐं उन खां वॾी ॼमार वारनि माण्हुनि जी दावा आहे त खेनि 25% ख़्वाब ब्लैक एंड व्हाइट नज़र ईंदा आहिनि। ख़्वाबनि में चहिरा सुञाणण बाबति साइंसी तौर ते साबिती जेतोणीकि ॾुखी आहे, पर तंहिं हूंदे बि ट्रेंड इन कोग्नेटो जे हिकु जर्नल जे हिकु मुताले में ॿुधायो वियो आहे त निंड जे आख़िरी मरहले REM में असांजे दिमाग़ जा उहे हिसा वधीक फ़ाल थी वेंदा आहिनि जेके चहिरा सुञाणे सघनि था। पैदाइशी तौर ते अखियुनि जे नूर खां महरूम माण्हू बि ख़्वाब ॾिसंदा आहिनि, पर खेनि कुझु नज़र नाहे ईंदो। संदनि ख़्वाब अहसासनि ते ॿधियल हूंदा आहिनि। इहे जेकी पैदाइशी तौर अखियुनि जे नूर खां महरूम नाहिनि हूंदा ऐं बाद में अखियुनि जे नूर खां महरूम थी वेंदा आहिनि, उन्हनि जे ख़्वाब में तस्वीरूं बि ईंदियूं आहिनि। अव्हां खे इहो बि ॿुधायूं त दुनिया में रुॻो इंसान न पर जानवर बि ख़्वाब ॾिसंदा आहिनि। मर्दनि ऐं औरतुनि जी ॻाल्हि कजे त मर्द घणो करे पंहिंजे ख़्वाबनि में मर्दनि खे ई ॾिसंदा आहिनि, जॾहिं त औरतूं जॾहिं ख़्वाब ॾिसंदियूं आहिनि त संदनि ख़्वाब में मर्द ऐं औरतूं ॿिन्ही जा किरदार हूंदा आहिनि। जॾहिं अव्हां को ख़्वाब ॾिसंदा आहियो तव्हां खे इहो मुकमल यादि नाहे रहंदो। अव्हां इन जो घणो करे हिसो विसारे वेहंदा आहियो, छो त अव्हां हर राति हिक खां वधीक ख़्वाब ॾिसंदा आहियो। नेशनल स्लीप फाउंडेशन मूजिबि घणो करे माण्हू ख़्वाबनि जो 90 खां 95% हिसो विसारे वेहंदा आहिनि। ख़्वाब अव्हां जे जिस्म ऐं तख़लीक़ी सलाहियतुनि खे रिचार्ज कनि था। इन ॾिस में अमेरिकी साइकोलॉजिकल एसोसिएशन इन जो सबबु ॿुधायो आहे त असांजा ख़्वाब असांजे तख़लीक़ी सलाहियतुनि सां हिक जहिड़ा ई रखंदा आहिनि। ख़्वाब दौरान घणो करे माण्हू पढ़ण जोगा नाहिनि हूंदा ऐं हू दुरुस्तगीअ सां वक़्तु नथा ॿुधाए सघनि। आम तौर ते जॾहिं असां सुम्ही रहिया हूंदा आहियूं त असांजो जिस्म आर्ज़ी तौर ते मफ़लूज थी वेंदो आहे, पर असांजो दिमाग़ घणो करे फ़ाइल हूंदो आहे। इन जे बदिरां जॾहिं असां जागी रहिया हूंदा आहियूं त असांजो दिमाग़ एतिरो वधीक फ़ाइल नाहे हूंदो जेतिरो निंड में हूंदो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk